नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त रियासती में खबर ॾींदा भिरयारोड ڀرسان ॻोठ चान्या मनोमल में बरोھي ऐं राॼपर برادري जे ॿिनि धुरनि में ज़रعي ज़मीन जी मालकी तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठूं ऐं कुआड़ियूं लॻण सबब ॿिन्ही धुरनि जा 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में जलाल राॼपर, साहिब राॼपर, मुक़ीम राॼपर, शान अली राॼपर ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे रियासती अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इन सिलसिले में ज़ख़्मी जलाल राॼपर ॿुधायो त असां जी ज़रعي ज़मीन ते मौजूद हुआसीं त बरोھي बिरादरी जे माण्हुनि पहुची जबरदस्ती कब्जे करण जी कोशिश कंदे लठुनि ऐं कुआड़ियुनि सां हमलो करे असांजे 4 माण्हुनि खे ज़ख़्मी करे 2 नौजवान रहमान ऐं दानिश राॼपर खे खंबे गुम करे छॾियो आहे। ॿिए पासे बरोھي बिरादरी जे ज़ख़्मी ॿुधायो त असांजो राॼपर बिरादरी सां ज़रعي ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे, जंहिंजो फ़ैसिलो पिणु रखियल हो, पर अॼु राॼपर बिरादरी जे माण्हू ज़रعي ज़मीन ते जबरदस्ती ट्रैक्टर सां हर ॾियण जी कोशिश कई, जंहिं सबब झेड़ो थियो। ॿिए पासे थाणे ते राब्तो करण ते SHO राणा जमशेद ॿुधायो त ॿिन्ही धुरनि जो ज़मीन जे मामले तां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं सबब झेड़ो थियो आहे। असां ॿिन्ही धुरनि जी NC दाख़िल करे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ मेडिकल लेटर जारी कयो वियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। झेड़े में ज़ख़्मी थियल ॻोठाणा ॻोठ अब्दुल वहाब राॼपर ऐं ॻोठ इस्माइल बरोھي जा ॿुधाया पिया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।